वालेकुम दोस्तों जीअं त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे रैली थी ऐं उन खां पोइ हिकिड़ो ख़िताबु थियो उहा वीडियो मुंहिंजी नज़र मां गुज़री मां तव्हांखे ॿुधायां त पोइ वरी उन ते डिस्कस कयूं था। मुखालिफ़ थिए थो बाबा माण्हू पिटूं लाठी पिया हुआ जमाली साहब जे बंगले ते माण्हू कोन्हनि। अॼु तव्हां मां 28 साल पीपुल्स पार्टी जो ज़िले जो सदर रहियुसि ऐं कामयाबी सां सदर रहियुसि। हिते जी तंज़ीम सॼी सिंध में दादू जी तंज़ीम जो मिसाल ॾिनो वेंदो आहे। तव्हां वीडियो ॿुधी जंहिंमें सरदार रफ़ीक जमाली चई रहियो आहे त मुंहिंजो हिकिड़ो मुखालिफ़ जंहिं पोस्ट रखी त जमाली हाउस जो जेके रौनकूं आहिनि उहे जेके आहिनि छॾाइजी वियूं आहिनि या विरान थी वियो आहे ऐं जेको पीर हाउस जो जेके आहिनि रौनकूं उहे बहाल थियूं आहिनि। इहा नो डाउट इहा हक़ीक़त आहे। जेके मंज़र जेके आहिनि पीर मुजीबुल हक़ जी सदारत खां पोइ जेके पेश थी रहिया आहिनि ज़िले दादू जी जेका सियासत आहे उनमें इहा ई सूरत हाल आहे त जेको आहे सभु भतार वॾेरा जेके सदाईं जेके आहिनि तव्हां सां गॾु हूंदा हाणे उहे चोरी तव्हां खां लिकी छपी वञी उते हाज़िरी भराइनि था ऐं जेके ब्यूरोक्रेट्स ऐं सॼो सिस्टम जेको हिकिड़ो दादू जो सियासत जो हिकिड़ो मंज़रनामे में चेंज थी वियो आहे त उनखां पोइ सिधी ॻाल्हि आहे त तव्हांजे जमाली हाउस में उहा शइ हुयूं जंहिंखां पोइ असां इहा पोस्ट रखी ऐं उन पोस्ट ते अगरि तव्हां इहा शइ सम्झो था त भली सम्झो उन में को मसइलो न आहे। बाक़ी मुखालफ़त त असां न आहियूं। जंहिंजी जेका शइ हूंदी त उहा ज़रूरु बयानु कबी आहे। जर्नलिस्ट इहो असां ते ड्यूटी आहे या असां ते फ़र्ज़ु आहे त असां उन शइ खे हाईलाइट कयूं। त तव्हांजी पार्टी में असां अॻु में बि चयो त शिदत सां जेके इख़्तिलाफ़ हुआ ऐं उहा ज़ाहिरी आहे हिकिड़ी शइ आहे जेका त उहा ज़ाहिर थिए थी त उनखे ज़रूरु हाईलाइट कबो ऐं असां उहा शइ हाईलाइट कई। पीर सालान शाह जलानी वारे दौर में बि असां इहा शइ कई, पीर मज़ार वारे में इहा शइ थी ऐं इमरान ज़फ़र वारे दौर में बि इहा शइ थी जॾहिं तव्हां खां जी वोटिंग थी ऐं उनखां पोइ जेको आहे पीर मज़र अल हक़ ऐं जेको इमरान ज़फ़र गॾिजी इताद जे ज़रिए तव्हां खां सदारत वारो सिस्टम थियो इलेक्शन ऐं हुन में इहो चयो वियो त उहो खटे वियो पर वरी बि जेको आहे पार्टी कंहिं ज़ोर ज़बरदस्ती ते तव्हांखे स्टेबल कयो ऐं रखियो ऐं बाद में इमरान ज़फ़र खे उन मंज़रियाम तां ग़ाइबु कयो वियो। उनखां अॻु में जुड़ंजन वारो जेको ज़ोरी इस्तीफ़ा वारो किसो हो उहो बि तव्हां करायो। अहिड़ा खोड़ सारा शयूं करायूं जंहिंखां पोइ तव्हांखे जेके आहिनि पार्टी में इख़्तिलाफ़नि जो मुंहुं ॾिसणो पियो ऐं तव्हां जेको आहे पार्टी में अकेला थी वियो ऐं जेको आहे तव्हां जंहिं तक मां खटियो था जंहिं मां तव्हां इलेक्शन विढ़ो था त जोही ऐं दादू ऐं जोही जो MP ऐं दादू जो MP ॿई तव्हांजा मुखालिफ़ आहिनि। होॾां वारी साइड जेको मेड़ ऐं किनशाह वारो MNA वारो जेको आहे इमरान ज़फ़र ऐं लिगारी जेको ख़ानदान आहे उहो तव्हांजा पिण मुखालिफ़ आहिनि। त ज़ाहिरी आहे जेका शइ हक़ीक़त हूंदी त उहा त बयानु कबी ऐं हींअर ज़ाहिरी आहे उहे सभु होॾां ई आहिनि त पोइ हुतां जूं रौनकूं बहाल आहिनि। जेके तव्हां सां हुजनि हा त तव्हांजी साइड बि तव्हांजे जमाली हाउस जी बि रौनकूं बहाल हुजनि हा। जेका हक़ीक़त आहे उहा बयानु कई आहे। उनखे तव्हां अगरि मुखालिफ़त सम्झो था त भली सम्झो। बहरहाल हक़ीक़त इहा आहे त असां तव्हांजा मुखालिफ़ न आहियूं ऐं न ई को असां सां जमाली काफ़ी दोस्त असांजा नादान उहे लिखी रहिया आहिनि तव्हांखे जमाली सां मसइलो आहे। जमाली सां मुंहिंजो कहिड़ो मसइलो आहे। मूं को नौकिरी वठण जे लाइ कोन वेंदोमांसि या मूंखे सोलर प्लेटूं न खपनि। मां त जस्ट हिकिड़ी शइ जेका ॾिसां थो उहा ई डिस्कस कयां थो। बाक़ी जहिड़ो जमाली तहिड़ो पीर मज़र या जेके ॿिया PP जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि सां असांजो छा वञे। असां जस्ट जर्नलिस्ट जेका हक़ीक़त हुजे थी उहा ज़ाहिर कयूं था ऐं सिधी ॻाल्हि आहे त बाक़ी संगत चए थी त जेको आहे तव्हांखे हरूभरू इहा शइ हुजे थी। मां सम्झां थो इहा दोस्तनि खे एतिरा न हुजणु घुरिजे। जेका हींअर जेको आहे मंज़रनामे ते जमाली जे ख़िलाफ़ु हिकिड़ी शइ आहे दादू ज़िले में जेका सियासत थिए पई उन ते जेको सॼी शयूं ख़िलाफ़ु वञनि पियूं उहे तव्हांजे ख़िलाफ़ु वञनि पियूं जमाली जेको हाउस जे ख़िलाफ़ु वञनि थियूं त उहो ज़ाहिरी आहे उन्हनि ते डिस्कस कबो उन्हनि ते ॻाल्हाइबो त उन ते तव्हांखे एतिराज़ न हुजणु घुरिजे। त जर्नलिस्ट असां जेका हक़ीक़त आहे उहा ॾिसूं था ऐं उहा ॿुधायूं था आवाम खे त भई हिते जेका आहे हीअ हक़ीक़तूं आहिनि ऐं जमाली साहिब सां हीअ थी रहियो आहे ऐं पीर मज़र वारा हीअ थी रहिया आहिनि ऐं इख़्तिलाफ़नि शिदत सां जेके आहिनि तव्हांजी धड़ाधड़ मुखालिफ़त खां पोइ पार्टी तव्हांखे हटायो या जेको बि थियो उहो त तव्हांजी पार्टी जो मसइलो आहे। पर जेका हक़ीक़त आहे उहा असां बयानु कईसीं। बाक़ी रही ॻाल्हि त जेके हिकिड़ी शइ त भई असां अवाम में दिलनि में हीअं हूअं इहे सभु शयूं ठीकु आहे। पर हिकिड़ी बेसिकली हिकिड़ी शइ आहे त पीर मज़र सदाईं मूं ॾिठो आहे हिकिड़ी आम जनरली ॻाल्हि आहे जेका असांखे एज़ अ जर्नलिस्ट जेका असांखे माना कंहिं जेको बि माण्हू हुजे हुनजी हक़ीक़त खे वञणु खपे त जेके आहिनि जतोई ख़ानदान ऐं पीर मज़र अल हक़ दादू ज़िले जी सियासत में तमामु वॾा नाला आहिनि ऐं हुननि हिकिड़ा कम बि कया आहिनि। जेके बि मनसूबा भई खणी न बि थिया आहिनि दादू में उहे जेके तरक़ियाती कम थियणु घुरिजनि उहे न थिया आहिनि शायदि न थिया आहिनि ठीकु आहे। पर इहा हिकिड़ी ॻाल्हि भञणी पवंदी त भली मुखालिफ़त हुजे या जेका बि हुजे उन शइ खे हक़ीक़त खे मञणो पवंदो। त जेके पीर मज़र अल हक़ दादू जे ॻोठनि ऐं शहरनि ताईं जेके आहिनि कॉलेज यूनिवर्सिटियूं ऐं इदारा क़ाइमु कया जेके कमु कया उहे अवाम जे साम्हूं आहिनि। उहे दादू जो अवाम फ़ैसिलो करे सघे थी। असांखे ईअं लॻो थो जेको असांजो माइंड सेट हिकिड़ो कमु करे थो त उन्हनि जी ठीकु आहे। उन में बि खोड़ सारा मसइला आहिनि। पीर मज़र ते बि खोड़ पासा आहिनि जिन ते ॻाल्हाए सघिजे थो। जेके खोड़ सारा इल्ज़ाम आहिनि जेके हुन जेके आहिनि पंहिंजे तालीम वारे दौर में जेके आहिनि वज़ारत में हुन करप्शन कई माण्हुनि खे कूड़ा ऑर्डर ॾिना या पैसा वरिता उहे सभु शयूं बि डिस्कस करण जहिड़ियूं आहिनि। पर जेका मेजॉरिटी अगरि ॾिठो वञे त जेके वॾा मनसूबा या जेके दादू में हॉस्पिटल खां वठी जेके बि थिया आहिनि उहे काफ़ी सारा जेके कम आहिनि उहे पीर मज़र अल हक़ कया आहिनि। ईअं ई जतोई जेको आहे पंहिंजे जेके दौर में कच्छ जे ॻोठनि खां वठी दादू जे ॻोठ ताईं बिजली पहुचाई ऐं जेका तव्हांजी सिचुएशन तव्हांजी हुकूमत अचण खां पोइ हींअर 10 साल थी विया आहिनि मुंहिंजे ख़्याल में टंडो रहीम ख़ान ऐं पूरो हीउ इलाइक़ो ऐं कच्छ जा खोड़ सारा ॻोठ जिन्हनि में बिजली बि न आहे
ठीकु आहे। इहा बि तव्हांखे शइ मञणी पवंदी, छो त इहा हक़ीक़त आहे ऐं हक़ीक़त खां को बि मुंहुं मोड़े नथो सघे, जेका हक़ीक़त आहे। अच्छा, त ॻाल्हि कयूं था जेकॾहिं गोरख ते कारकर्दगी तव्हांजी ज़ीरो रही, तव्हां इक़्तिदार में आहियो, हुते चेयरमैन तव्हांखे मिली, सभिनी असां इलाइक़े वारनि ख़ुदि मुज़ाहिरा कया त भई असांखे इलाइक़े जो कोई इहा शइ थिए जीअं इलाइक़े जो माण्हू हिन खे संभाले सघे। पर अफ़सोस इहो त तव्हांजे अचण खां पोइ गोरख जो अञा ई हाल तबाह थी वियो, अरबे रुपया जारी बि थिया। हालांकि इहा न आहे त को बजट न आई, बजट बि आई, रोड बि कोन ठहियो, का शयूं बि कोन ठहियूं, ठीकु आहे, सवाइ 2-3 हटनि जे, बाक़ी त ॿी का शइ असांखे गोरख ते कान आई। जेके होटल वग़ैरह आहिनि इहे बि पुराणा तव्हांखे अॻु जा ठहियल आहिनि, बाक़ी नवाण त तव्हां ॿुधाए सघो था त कहिड़ी आई। त गोरख जी करप्शन जो असां कोन था चऊं, ठीकु आहे, असां एज़ अ जर्नलिस्ट हिकिड़ी शइ रिपोर्ट कयूं था, पर तव्हांजी पीपल्स पार्टी, निसार खोड़ो, ॿिया जेके आहिनि उहे चवनि था, नए भई माण्हू चवनि था त हीअ एतिरी सारी करप्शन थी ऐं थी। इहा त नो डाउट, इहे जेके ठेकेदार आहिनि ऐं तंहिं मुफ़्त में हिकिड़ा जेके पंहिंजा माण्हू हुआ उन्हनि खे पघारनि ते रखी ऐं उन्हनि खे मुफ़्त जूं पघारूं ॾिनियूं ऐं उहो ई सबबु आहे त गोरख जी बजट उन्हनि में ख़र्च थी ऐं पंहिंजनि माण्हुनि में तव्हां ख़र्च कई, बाक़ी तरक़ियाती कमनि ऐं मनसूबनि ते का बि ख़र्च न थी। नो डाउट इहा शइ हक़ीक़त आहे जेका तव्हांखे मञणी पवंदी, तव्हां मञो न मञो, पर हक़ीक़त इहा आहे। ठीकु आहे, अगरि दादू ज़िले ते बि अवां जेको मनसूबो ॾिसिजे थो उहो बि कोन्हे, कंपनियूं बि तव्हांजे हथ हुयूं, उते बि हींअर ताईं तव्हांजा माण्हू आहिनि, ठीकु आहे, तव्हांजे थ्रू जेके ठीका सभु शयूं तव्हांजे थ्रू हलनि थियूं ऐं कंपनी में बि तव्हांजो सॼो सिस्टम हले थो। उतां बि कंपनी मां बि का शयूं, का रिज़ल्ट न आई, कंहिं कच्छ जे अस्पताल कंहिं शहर खे ॾिनी वई, को लाइब्रेरी ॾिनी वई, को पार्क ॾिनो वियो, का बि शइ कोन ॾिनी वई। 10-20 सालनि खां जेका कंपनी आहे पॉलिश ऐं ॿियूं कंपनियूं जेके BHP वग़ैरह कमु कयो, उन्हनि मां का जेका आहे तेल गैस कंपनियुनि मां बि अवां जेके चेयरमैन रहियो उन्हनि कंपनियुनि जा, यको ज़िले जा DC सां गॾु तव्हांजा इहो, जंहिं महिल असां उन्हनि सां ॻाल्हायूं पिया त हू चवनि पिया त असां जेको आहे DC ऐं जेको आहे रफ़ीक जमाली खे गॾियल तौर ते इहो बजट जारी कंदा आहियूं, जेके डेवलपमेंट आहिनि उहे किथे ख़र्च थियनि था उहे त तव्हां ई ॿुधाए सघो था। ठीकु आहे, बाक़ी रही ॻाल्हि जेका तव्हां ॻाल्हि कई, तव्हां 28 साल सदर रहियसि, हाणे वापसि जेको आहे मां जेको आहे क़यादत खे चयो त भई मूंखे जेको आहे अपग्रेड कयो या जेका बि शइ, ठीकु आहे, पर मां सम्झां थो अगरि तव्हां कामयाबु जेकॾहिं सदर थियो आहे त तव्हांजी मुखालफ़त न हुजे। तव्हांजे जो ई जंहिं तक ते आहियो उहो मुखालिफ़ आहे MPA, तव्हां दादू जंहिं तक ते आहियो तव्हां मुखालिफ़त आहे तव्हांजो MPA, ईअं ई ज़िले में मजमू में तव्हांजी मुखालिफ़त ज़्यादा रही। छो तव्हां सदारत खे सही नमूने सां शायदि न हलायो, उन करे तव्हांजी मुखालिफ़त रही ऐं उहो ई सबबु आहे तव्हांखे पार्टी जेको आहे पंहिंजी सदारत तव्हां हटाए छॾियो। त जेका तव्हां सिर्फ़ु तव्हां में हिकिड़ी शइ ज़रूरु ॾिसण में आई त तव्हां ॻाल्हाइण जो ज़बरदस्त माण्हू आहियो, जंहिंजे निस्बत शाह जेको आहे उन में उहा शइ न आहे, पर हिकिड़ी शइ आहे शाह में, त वॾेरनि खे पंहिंजे वेझो नथो छॾे। ऐं तव्हां वटि जेके अक्सरियत जेका आहे, जेकी गॾु आहे संगत, उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वॾेरा आहिनि ऐं तव्हां हमेशह वॾेरनि खे ख़ुशि करण वारे सिस्टम खे बहाल रखियो ऐं नतीजो इहो थियो त तव्हांजा जेके पार्टी जा MPA हुया, MNA जेके आहिनि होम साइड वारा, उहे तव्हांजा मुखालिफ़त थी विया ऐं पार्टी तव्हांखे सदारत तां हटाए छॾियो आहे। हाणे छा थिए थो अॻिते उहो त तव्हांजो वक़्तु साबित कंदो। हू तव्हांजी धड़ाधड़ मुखालिफ़त करे रहिया आहिनि, इहा हक़ीक़त आहे ऐं तव्हां बि पंहिंजी कोशिशि करे रहिया आहियो। बाक़ी जमाली बिरादरी असांजी जेका आहे हिकिड़ी ज़बरदस्त बिरादरी आहे, हुन सां असांजो को वास्तो न आहे। सियासत में हर कंहिंखे हक़ आहे त उहो ॻाल्हाए सघे थो ऐं असांजो को मसइलो जमालियुनि सां न आहे। ईअं ॾातल ख़ान साहिबु आहे, उन ते असां छो ॻाल्हायूं, छो असां डिस्कस कयूं, उन ते असांजो कोन आहे। तव्हां सियासत में आहियो त असां त ॻाल्हाए सघूं था, छो त सियासी माण्हू ते हर कंहिंजो हक़ु हूंदो आहे। सॼे ज़िले ऐं इलाइक़े जा तव्हां नुमाइंदा आहियो त तव्हां ते असांखे असां ॻाल्हाए सघूं था ऐं तव्हां खां सुवाल बि पुछा करे सघूं था त जेके तव्हां कमु कया आहिनि। त हाणे निमाणो ई अर्ज़ु आहे त जेकॾहिं तव्हांजी जेका ई कारकर्दगी आहे त उहा खणी तव्हांजा जेके आहिनि तर्जुमान या उहे ॿुधाए सघनि था त कहिड़ी जेके प्रोजेक्ट, मेगा प्रोजेक्ट जेके दादू में अवां जी क़यादत में दादू खे मिलिया। त इहो ई सुवालु आहे त जेकॾहिं तव्हां कामयाबु सदर रहियो त उहो कहिड़े हिसाब सां तव्हां कामयाबु सदर रहियो, जॾहिं पार्टी जे अंदरि तव्हांजी वॾे में वॾी जेका आहे जेको आहे MNA, 2 MPA तव्हांजा मुखालिफ़ आहिनि। ठीकु आहे, ईअं ई तव्हां जुड़ेंजे वारे केस में बि जेको आहे ज़ोरी इस्तीफ़ा वरिती ऐं इन तरह सां खोड़ सारा स्कैंडल थिया ऐं जंहिं करे तव्हांजा जेके पार्टी जा माण्हू आहिनि उहे तव्हांजी मुखालिफ़त करे ऐं तव्हांखे क़यादत खां ज़िले तां हटाए वियो आहे। त सबबु इहो आहे, बाक़ी जेकॾहिं को ॿियो बि सबबु थी सघे थो। बहरहाल जेका शइ हक़ीक़त हूंदी उनखे माण्हू लिखंदो, ॻाल्हाईंदो, उन ते दोस्तनि खे एतिराज़ न हुजणु घुरिजे, कंहिंखे बि एतिराज़ न हुजणु घुरिजे। ऐं चवंदा आहिनि मुखालिफ़त हिकिड़ी निशानदेही कंदी आहे। असां तव्हांखे हिकिड़ो सिस्टम ॾेखारियूं था त भई तव्हां हीअ शयूं ग़लति करे रहिया आहियो, त उते तव्हां उन्हनि ते कमु कयो न कयो इहो तव्हांजो मैटर आहे। बहरहाल असांजो कमु आहे लिखणु ऐं तव्हांखे निशानदेही करणु, वधीक तव्हांजी मर्ज़ी।